हमने चला अच्छा चवंदो आज हम इस वक्त ग्राउंड में मौजूद है। बिल्कुल जो सूरत हाल चल रहा था इस वजह से मैं थोड़ा रिटायरमेंट का ऐलान किया हुआ है, बिल्कुल थोड़ा आराम किया है। सही है। तो हमने अपने एक सीनियर खिलाड़ियों को मौका दिया है ताकि वो खूबसूरत खूब कर सके। बिल्कुल अभी ये सेमीफाइनल का मुकाबला चल रहा है। बिल्कुल ये भाई और उसमें पूरा उम्मीद है आप इंशाल्लाह फाइनल में आप आएंगे। भरपूर इसमें इंशाल्लाह दुआ भी करेंगे इंशाल्लाह। सपोर्ट कर रहा है आपको डॉक्टर हबीबुल्लाह? बिल्कुल सपोर्ट है हमारी कप्तान साहब को। ये हमारी टीम का सिंध का सुल्तान का कप्तान है। माशाल्लाह माशाल्लाह जबरदस्त जबरदस्त सही है। इसके खिलाड़ी है इंशाल्लाह कोशिश करेंगे इंशाल्लाह सपोर्ट अपनी टीम को करेंगे। इंशाल्लाह कप इस दफ़ा लेके जाएंगे इंशाल्लाह। इंशाल्लाह आपके इरादे बड़े मजबूत है। जबरदस्त जबरदस्त। अस्सलाम दोस्तों, मैं जावेद राजपूत तारजी जावेद राजपूत के लोग इन सेमीफाइनल थी चुकी है सिंध यूनाइटेड ऐं सिंध राजपूत लीग जे विच में 5 ओवर कंप्लीट थी चुका आहिनि ऐं स्कोर भी तव्हांखे हींअर ॿुधाईंदासीं। त अॼु सेमीफाइनल आहे, वॾो मुक़ाबिलो आहे। जेको इन मां खटींदो उहो ईंदो फाइनल में। वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा, लाइक ऐं सब्सक्राइब ज़रूरु कंदा। साईं 5 ओवर हली चुका आहिनि, 44 स्कोर थियो आहे। गुलखान राजपूत ऐं समद राजपूत बैटिंग ते आहिनि। इहा हले पई मैच आहे। जेको अॼु खटींदो उहो ईंदो फाइनल में। साईं साईं केरु इहो गुलखान जो छक्को। अरे जबरदस्त बॉलिंग। लेफ्टी अची चुको आहे समद राजभर छक्के मथा छक्को हूंदो हाणे। अरे ही छा कई समद यार। अरे यही वाली 7-8 है ना वरन। इंतजार कर किरण डी बाल लगी तेरे ये इंतजार करो बाला मिस करा ये लेन शाबाश या शॉट छक ओके दो वाला है तुम लोग पानी भरे ख्याल है किलो बाल नहीं बस छप्पो खाए इंतजार करे पोहणी अचण दे बाल के तेरे पाना दे अरे बाल के छप्पो खाए दे पो इंदो चोट पोहण
आइए बस है उस्मान उस्मान बाबा फोर सही है पूरा अरे जबरदस्त विकेट गुलकार राजपर जी। हबीबुल्ला राजपर बैटिंग दे चुका है। आखिरी बाल हथ थी तो सके छक्को भी आनी सके तो जोश में है। शाबाश वाह हबीबुल्ला राजपर वाह जबरदस्त। और थी चुका है पूरा 8 ओवर टारगेट तव्हांखे ॿुधायूं थोरी घणी में त घणो थियो आहे टारगेट 75 विना 74 जो टारगेट आहे। हाणे लहंदी ॿी टीम तव्हांखे हुनजी वरी बैटिंग ॾेखारींदासीं तेसिताईं वीडियो पूरो ॾिसंदा। जी से ॿी राउंड शुरू थी चुको आहे। सिंध यूनाइटेड हिननि खे 75 जो टारगेट ॾिनो आहे 74 जो। हाणे सिंध राजपर लीग जी टीम बैटिंग पई करे। ॾिसूं पिया त केरु थो अॼु विन करे। सेमीफाइनल आहे ज़बरदस्त मुक़ाबिलो आहे। ॾिसूं केरु थो ठहे अॼु जो फाइनल लाइ रेडी। फाइनल लाइ केरु तयारु पियो थिए हुनजे लाइ असां इंतज़ारु कंदासीं ऐं ॾिसिजो त आख़िर में वॾो मुक़ाबिलो थींदो। पहिरों बॉल एहसन राजपर हलाए चुको आहे। अॻियां बैट्समैन आहे माजिद बा। जबरदस्त विकेट भाई जबरदस्त वीआईपी विकेट वरती आहे एहसन राजपर। जबरदस्त वॾी अहम विकेट वरती आहे एहसन राजपर ऐं ज़बरदस्त कयो आहे। गुलखान बि ॾाढो ख़ुशि पियो अचे। ज़बरदस्त विकेट वरती आहे ज़बरदस्त। वाइड बॉल भी है संजो। जबरदस्त विकेट बी विकेट वरती है एहसन। जबरदस्त बॉलिंग है एहसन जी बीटी है बी विकेट पे भाई जबरदस्त। एहसन जो बॉलिंग है हले पई। स्कोर बिन विकेट जे नुकसान थे। जबरदस्त बॉलिंग कई है। ओ भाई कौन थी मुझे ख्याल में ये तो अगर भाई टीमू पोते राजी आंदे भली खेला सकन। हाँ वही था गुलखान बड़े शाकिर आने पे
गुलखान जी बॉलिंग है। मुसलसल वाइड बॉल पे वजन गुलखान जा। ओ जबरदस्त बॉलिंग है गुलखान। वाइड बॉल गुलखान जो। जूस पे प्यारे पियो। कैच आए इसी कैच आए गुलखान जबरदस्त कैच भरती है गुलखान विकेट भरती है 5 ओवर में जबरदस्त असांखे जूस पे प्यारिया विया आहिनि हिननि जी वॾी महिरबानी। जबरदस्त जबर अरे यार एहसन जो ओवर है खतरनाक है 12 विकेट वठी चुको है जबरदस्त। एहसन राज जी बॉलिंग हिन वक्त हले पई। इमरान राज पर बैटिंग किया है जबरदस्त छक्को इमरान जो छक्को जबरदस्त 6 लगी हुई है इमरान की तरफा। एहसन जी ओवर में 6 लगी है। ओ जबरदस्त बॉलिंग ओ बॉलिंग है जबरदस्त। इन बालर जो नालो छा आहे? इन बालर जो नालो इमरान बिरोही। इमरान बिरोही जी बॉलिंग मुसलसल हली रही है। अॻियां भई उमर फारूक साहब बैटिंग पियो करे। वाइड बॉल इमरान बिरोही जो वियो। वाइड बॉल मुसलसल ओ जबरदस्त बॉलिंग है। जबरदस्त जी असांजी सिक्योरिटी इंतजाम संभाले पियो राशिद राज पर वरी मेहनत पियो करे। जबरदस्त बॉलिंग है। ओ जबरदस्त 6 इमरान की तरफा। इमरान बिरोही ते वहाँ जी छक्को लगो है।
जबरदस्त छक्को हमाद राजपर थे इमरान राजपर छक्को बचत की बैट रखिया जबरदस्त बॉलिंग एहसन राजपर जी एहसन बॉलिंग पे करा है इमरान राजपर बैटिंग पे है जबरदस्त छक्को लगी हो एहसन की बॉलिंग पे जो आए पर केच आउट आए के छरणी ना आए साई के छरणी ना आए ओ केच मिस थी चुकी है जबरदस्त चांस मिली हो इमरान राजपर के ओ जबरदस्त बॉलिंग वाइड बॉल जबरदस्त छक्को एहसन राजपर के क्यों छक्को लगी चुका है प्रेशर आए अरड़न रमसू कपन बारन बालन में बवरायन पोते अरड़ा रमसू कपन पे हूँ उन्होंने तमाम सलाह मशवरा हलन पिया बॉलरन जा बैटिंग जा प्रेशर में आई है टीम मैच इन वक्त ॾिसो पिया त केरु पियो खटे तमाशाई बाक़ाइदे रहे वेठा आहिनि ॾिसो पिया वाइड बॉल गुलखान जो मुसलसल वाइड बॉल गुलखान जबरदस्त बॉलिंग पे करे यार में 17 थी ना वाइड गुलखान बे बॉलिंग इमरान बैटिंग ओ वाइड बॉल जबरदस्त वाइड बॉल गुलखान बॉलिंग पे करे इमरान बैटिंग पे करे वो ये छक्को जबरदस्त लगाया हुआ है इमरान फोरा फोरा
क्यों करे गुल खान जी मुसलसल बेकार बॉलिंग पे थे वाइट छक्का पिया लगन स्कोर भी थोरो पियो खपे रांदि वरी प्रेशर में आहे इहो ज़बरदस्त चौको लॻो आहे चौको मिस थी वियो फील्ड ज़बरदस्त टाइट फील्ड चौको लॻी आहे ज़बरदस्त 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 गुल खान बॉलिंग इमरान मुसलसल ज़बरदस्त बैटिंग कर रहे हैं जबरदस्त जबरदस्त कैच आए कैच हरना है जबरदस्त 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 मैच इन वक्त है 6 बालन में 3 स्कोर पियो खपे 3 स्कोर आए 6 बालन में तमाम रांदि वरी खतरे में आहे अॻियां बॉलर भी आहे इमरान बिरोई जेतिरो थी सके महिनत कनि थी थो सघे त रांदि हिननि जे नसीब में अची वञे सिंध सुना सुल्तान जो बॉलर अली राजपर अॻियां बैट्समैन आहे सिंध धरती शान जो कैच आए आजम जबरदस्त कैच आए कोशिश नाकाम आजम राजपर तक कोशिश कई चांस मिल चुका है खैर आहे को मसलो ना है आजम राजपर घणी कोशिश कई कैच मिस कई वही वाइड बॉल आए अली जो ओ जबरदस्त बॉलिंग अली जी अली बॉलिंग पे करे वाइड बॉल मुसलसल अली जा कैच आए छक्को लगवाए ॿियो छक्को लगवाए अली के छक्को लगवाए ॿियो बॉल हलाए पियो ज़बरदस्त बॉल हिट ओहो कल छा था आज जबरदस्त 4 लगो अली के बाबर मुकम्मल थी चुका है
अब्दुल मरी बॉलर है ईसा वरी बैटिंग बैठते है जबरदस्त छक्को ये अब्दुल मरी दिखे लगो जबरदस्त अब्दुल मरी के मुसलसल छक्का पे लगन ओ जबरदस्त बॉलिंग अब्दुल मरी जी ओ वाइड बॉल अरे यार मुसलसल फील्ड बज मुझ पे थे फार्म बिरादर जी टीम जी ओ बैट्समैन के तक लगो आयो भाई केडी इस राज पर बड़ी बैटिंग दे चुका है अब्दुल मरी बॉलर जबरदस्त जबरदस्त यो शट अब्दुल जेवर यो लास्ट बॉल ईसा राज पर बैटिंग दे 46 ओवर थी चुका है 3 ओवर में आई बैट्समैन रे रे बस अब पानी पे आ रहा छोकरा अलिया है बॉलिंग ते विकेट कैचा ओए वाइड बॉल अली कर रहा है बॉलिंग वाइड बॉल जबरदस्त छक्को लगो बॉल घर का बाहर ओए अरे अल्लाह काशिफ का कैच मिस किया है यूनाइटेड टीम बड़ी प्रेशर में आए 3 रन पियो खपन पूरे ओवर में
वाह जबरदस्त यार ई आई विकेट है मूसा बाबा बाल लगे सिंगल बने थे बाल शाबाश तमाम घणो प्रेशर आहे अरे बॉल मिलती हुई आहे रांद बराबर थी चुकी आहे हिन वक्त तमाशा बिल्कुल बड़ा जोश में पिया अचनि आहे आप बराबर में थी चुकी आहे खाली एक बाल ते वाइड बॉल थी चुका है विन किया है सिंधु राज पर सेमीफाइनल में पहुंच चुकी है जबरदस्त मुकाबलो जबरदस्त तानटोई विन कर चुकी है कादिर राज पर उमर फारूक जी टीम विन आए सेमीफाइनल में पहुंची तो इंशाल्लाह जबरदस्त जबरदस्त आए सेमीफाइनल ला तैयार आए उमर फारूक साहब के मुबारक हुजनि फाइनल में पहुंची चुको है सेमीफाइनल जबरदस्त खटराई है तो तव्हां छा चवंदो इन जे बारे में साईं माशाल्लाह तमामु ज़बरदस्त चाहे फील्डिंग जो शोबो हुजे बैटिंग जो हुजे बॉलिंग जो माशाल्लाह ज़बरदस्त सभिनि महिनत कई आहे ख़ुशी आहे सभिनि माशाल्लाह भरपूर महिनत कई आहे ज़बरदस्त मुबारक हुजे तव्हांखे साईं साईं असांखे खपे कादिर राजपर खे हेॾे वठी अचो कादिर राजपर खां एंट्री वठंदासीं असां कादिर राजपर खे सरिजो यार कादिर राजपर हिन वक़्तु इंजॉय करे रहिया आहिनि बाक़ाइदे ज़बरदस्त इंजॉय करे रहिया आहिनि सिंध यूनाइटेड सिंध राजपर लीग फाइनल में पहुची चुकी आहे साईं कादिर राजपर असांखे रिव्यू ॾींदो कादिर राजपर थोरो पंहिंजी टीम जे बारे में चवंदो कादिर राजपर हिते बि पंहिंजो रिव्यू ॾींदो पंहिंजी टीम जे बारे में साईं ॿुधायो कादिर राजपर तव्हां छा चवंदो कादिर राजपर खे कीअं खेलियो आहे ॾिसो पिया ज़बरदस्त कादिर राजपर कुझु ॻाल्हायो माशाल्लाह इमरान की जबरदस्त बैटिंग के वक़्तु इनाम मिलो पियो वञे ऐं इनाम जो बाक़ाइदे हक़दार आहे हुन बाक़ाइदे मैच खे खयो आहे माशाल्लाह लाइव जे साईं साईं वॾी महिरबानी साईं मूंखे बि इनाम मिलियो आहे साईं इनाम मिलियो आहे महिरबानी साईं उमर फारूक जी माशाल्लाह राशिद खे इनाम मिले पियो कादिर राजपर खुबोरो ॻाल्हाए पंहिंजे टीम जे बारे में तव्हां हेॾी ख़ुशी थी आहे तव्हां फाइनल में पुॻा आहियो आप फाइनल में पहुंच गए हैं आपको बहुत बहुत मुबारक हो वालेकुम सलाम बहुत इंतहाई खुशी हुई सेमीफाइनल से हम फाइनल में पहुंच चुके हैं माशाल्लाह जबरदस्त है ठीक है एंजॉय पे ठीक है हलो हाँ इन वक्त असांजी सेमीफाइनल आहे फारम ब्रदर ऐं असांजी आहे ॿी टीम आहे तारिक राजपर जी ज़बरदस्त उहा सेमीफाइनल वॾी मुक़ाबले वारी आहे असांजा बैट्समैन बाक़ाइदे तयारु आहिनि